नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे 10 मेल खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध सरकार पारां अॼु जुमे ते मंझंदि जो 12 वॻे खां 3 वॻे ताईं 10 मेल मुकमल लॉकडाउन करायो वियो आहे। एहलकारनि सख़्ती कंदे सॼे शहर खे मुकमल लॉकडाउन करे छॾियो। सॼे शहर में पुलिस मोबाइल में गश्त कंदे लाउड स्पीकर ते ऐलान ॾियारे शहरनि खे आगाही ॾींदे चयो त सभिनी शहरनि खे आगाह थो कजे त हुकूमत सिंध जे हुकुम ते शहर खे मुकमल लॉकडाउन कयो वियो, जिथे सबबु अॼु को बि शहरी शहर मां न दाख़िल थिए। जंहिं बि कानून जी भञकड़ी कई त उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। संदसि मथां 144 तहत केस दाख़िल कयो वेंदो। पुलिस जी आगाही खां पोइ शहर में दाख़िली समूरा रस्ता सील कया विया आहिनि। शहर जो मुकमल बाज़ारूं मार्केटूं बंदि थियण खां पोइ शहर वीरान थी वियो। शहरनि लॉकडाउन ते अमल कंदे पंहिंजे घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। शहर सॼो कर्फ्यू जो ॾेख ॾियणु लॻो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।